आवाम खां कहिड़ो मुतालबो? आवाम खे मुतालबो बि ऐं आवाम खे अपील था कयूं पंहिंजे जीअण जे लाइ रोडनि ते अचो, पंहिंजे जीअण जे लाइ जेसिताईं मज़ामत न कंदो ऐं हिननि चोर हुकुमराननि खे वोट ॾींदो, वोटनि जे ज़रिए हुनखे हुकुमरानी ॾींदो, कोई पाण खे ॿोड़ाईंदा बि रहंदा, पिनाईंदा बि रहंदा, बुख जे तबाह कंदा रहंदा। उन करे बुनियादी मक़सद ई असांजी जिदोजहद जो आहे आवाम जे अंदरि हौसलो ऐं हिमत पैदा कयूं। आवाम खे अपील था कयूं त मायूस न थियो, ख़ुदा जी रहमत वॾी आहे। तव्हां जेकर तव्हां ख़ुदा में ईमान छॾे ॾींदो, हुकुमराननि जे पोयां ॾींहं तव्हां अटे जे कटे लाइ रुलंदा वठंदो, ख़ैरात वठंदा रहंदो, तव्हांजी क़िस्मत तब्दील न थींदी। हिन करे अलाह ताला बि चयो आहे उन्हनि क़ौमुनि जी तक़दीर तब्दील नथो कयां जेकी क़ौमूं पंहिंजी तक़दीर जो फ़ैसिलो पाण नथियूं कनि। आवाम खे रोडनि ते अचणु घुरिजे, आवाम खे मज़ामत करणु घुरिजे, आवाम खे चोरनि जो पीछो करणु घुरिजे, छाकाणि हिन सॼी तबाही जा ज़िम्मेवार पीपुल्स पार्टी ऐं समूरा हुकूमत में विझल मीटिंग कया था। 15 सालनि खां पीपुल्स पार्टी समूरे मथां हुकूमत करे पई, हुनजो तसलसल अॼु हिकु ॾींहं जी महांगाई कोन्हे त को 2 ॾींहंनि में या 5 ॾींहंनि में थी आहे, पर 15 सालनि में जेका हिननि तबाही कई आहे इदारनि जी, हिक जा 3 लाख घोटकीअ मां निकिरंदा कराची पहुचंदे गुम, अरबे रुपया जेके हिननि करप्शन में तबाह कया आहिनि, लुटमार कई आहे। हिननि समूरनि हुकुमराननि जा तव्हां ॾिसो था अकाउंट जेके आहिनि अमेरिका, UAE ऐं ॿियनि मुल्कनि में, हुननि जा बंगला हुते आहिनि, हुननि जा ॿार हुते था पढ़नि। ग़रीब माण्हू ज़हनी मरीज़ थी विया, ग़रीब माण्हू 2 वेला मानी खाइण लाइ तड़पे। हुकुमरान पंहिंजी गिरजे हुकुमरानी जी बादशाह वारो जो हुकुमरान जो अंदाज़ आहे उहो रोज़ अने सॻारो कयो। अॼु हीअ हालत आहे, पोइ बि हिननि वफ़ाक़ी हुकूमत 22,000 गाॾियूं जेके आहिनि इम्पोर्ट कयूं आहिनि ॿाहिरां, 1600 cc जेको आहे गाॾियूं घुरायो। भई माण्हू मरनि पिया था, माण्हू ज़हनी मरीज़ थी विया आहिनि, मुआशी तबाही हेॾी अची वई आहे, 2 वेला माण्हू मानी नथा खाई सघनि। रोज़ तव्हां कॾहिं अटे जो कमु करायो था, कॾहिं पेट्रोल जो कमु था करायो, कॾहिं दाल जो कमु था करायो, माण्हुनि खे तव्हां तबाही तरफ़ मोकिले छॾियो आहे। उनजे बावजूदि तव्हां में सुधारो कोन थो अचे। कल्ह तव्हां ॾिठो त UAE जो बादशाह पियो इस्लामाबाद में मोकल करे छॾी ऐं उहो आयो कोन। हिनजी हुकुमरानी जो ख़ुशामद वारो अंदाज़, चापलूसी वारो अंदाज़, करप्शन वारो अंदाज़ हाणे असां सम्झूं था त आवाम जो कबूल न आहे। मुल्क जी इस्टेब्लिशमेंट, मुल्क जी अशराफिया, मुल्क जा हुकुमरान हिकु पेज ते आहिनि, सभु आवाम दुश्मन पॉलिसी नाफ़िज़ करे आवाम खे मारणु था चाहिनि। हिन करे आवाम खे चाहिनि था सुजाॻी अचे, माण्हू जेसिताईं मज़ामत न कंदा तेसिताईं तबाही में रुलंदा रहंदा, पिनंदा रहंदा, पिनंदा रहंदा। इन करे जिदोजहद जा असां को रस्तो